मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु 13 अप्रैल 2018 जे अहम ऐं ताज़िन ख़बरुनि सां हाज़िर ख़िदमत आहियां। अवां पंहिंजो मेज़बान फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरुनि ऐं आर्टिकल ते नज़र विझंदा त हलूं। अॼु जी अहम ऐं ताज़ी ख़बर आहे त शुरूआती ख़रीफ़ में सिंध में पाणीअ जी शदीद खोट बावजूदि अरसा टिनी सूबनि सां मिली तकरारी चश्मा जहलम लिंक कैनाल खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तंहिंसां 5 नद लिंक कैनाल में अॻु में ई पंजाब खे पाणीअ जी फ़रहामी जारी आहे। सिंध जे मेंबर तरफ़ां कयल सख़्त एहतजाज नज़र अंदाज़ कयो वियो आहे। अरसा तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि पाणीअ जी सूरतहाल बहितर थियण खां पोइ चइनी दरियाहनि में पाणी वहिकरा 1,11,000 क्यूसेक ते पहुची विया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में तरबेला डैम में 13,000 क्यूसेक ऐं मंगला डैम में 17,800 क्यूसेक पाणी ज़ख़ीरो कयो वियो हो। पाणीअ जी सूरतहाल खे नज़र में रखंदे पंजाब खे 2,000 क्यूसेक वाधू पाणी जॾहिं त सिंध खे 1,000 क्यूसेक वधीक पाणी जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अथॉरिटी जे फ़ैसिले मूजिबि सिंध खे 34,000 क्यूसेक मां वधाए 35,000 क्यूसेक पाणी जारी कयो वियो आहे, जॾहिं त पंजाब खे 40,800 क्यूसेक मां वधाए 42,800 क्यूसेक पाणी जारी कयो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा खे अॻु में ई 3100 क्यूसेक पाणी जारी थी रहियो आहे। बलोचिस्तान जा कैनल वाराबंदीअ जे करे बंदि आहिनि, उन खे पाणीअ जी फ़रहामी रुकियल आहे। अरसा तर्जमान मूजिबि पंजाब जे मुतालबे ते अरसा चश्मा जहलम लिंक कैनाल खोले छॾियो आहे, जंहिंमें 3,000 क्यूसेक पाणीअ छोड़ करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त तंहिंसां 5 नद लिंक कैनाल अॻु ई खुलियल आहे, जंहिंमें पंजाब 1,954 क्यूसेक पाणी खणी रहियो आहे। अरसा जे तर्जमान मूजिबि सिंध जे नुमाइंदे चश्मा जहलम कैनाल खोलण ते सख़्त एहतजाज कयो आहे, पर 3 सूबनि जे अक्सरियत सां फ़ैसिलो करे चश्मा जहलम लिंक कैनाल खोलियो वियो आहे। अरसा तर्जमान मूजिबि सूबनि खे पाणी ॾियण बैदि सिंध जी खोट घटिजी 24% थी वई आहे, जॾहिं त पंजाब जी खोट 41% आहे। हलंदड़ ख़रीफ़ में पाणीअ जी मजमूई खोट 36% थियण जी दावा कई वई आहे। पंजाब खे सिंधूअ मां 12,000 क्यूसेक पाणीअ जी फ़रहामी कई पई वञे, जॾहिं त जहलम ज़ोन मां 3,800 क्यूसेक पाणी जारी कयो पियो वञे। लाड़काणे मां असां वटि ख़बर आहे त लाड़काणे वेझो ॻोठ कंगा में नियाज़ हुसैन जुणेजे जे पुट जे तोहर जी तक़रीब में
ॻाइण दौरान क़तल थियल समीना सिंधूअ जो तॾो खणण खां अॻी जवाबदार धुर पारां कंगा ॻोठ जे बासर माण्हुनि जो मिंथ मेड़ काफ़िलो मक़तूला जे मुड़ुस आशिक उर्फ़ पपन समूह वटि पहुतो ऐं दॿाउ विझी राजूणी करण लाइ ज़ोर भरियो। उन हवाले सां मक़तूला जे मुड़ुस आशिक उर्फ़ पप्पू समन चयो आहे त 25 खां 30 माण्हुनि जो काफ़िलो जंहिंमें हिननि खे पटका पातल हुआ उहे असां वटि तॾे ते आया ऐं चयो त असां हीअ सैयद साण करे आया आहियूं, तव्हां जवाबदार धुर सां राजूणी करे ठा कयो। हिन चयो त मां उन्हनि खे न सुञातो पर उहे चवनि पिया त असां जतो ई आहियूं ऐं कंगा ॻोठ जा चङा मुड़ुस आहियूं, जंहिं ते मूं खेनि जवाबु ॾिनो त असां अञा ताईं तॾो ई न खयो आहे ऐं इंसाफ़ मिलण खां अॻु तव्हां राजूणीअ लाइ आया आहियो। ॿिए तरफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त जवाबदार बासर आहे जेके राजूणी करण लाइ दॿाउ विझी रहिया आहिनि। हिन चयो त मां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि पर घरवारीअ जे कातिल सां कॾहिं बि ठा न कंदुसि। मक़तूला जे मुड़ुस आशिक समूह वधीक ॿुधायो त संदुसि वटि तक़रीब जा मेज़बान जूणे जा बिरादरीअ जा माण्हू पिणु तॾे ते आया हुआ। उन हवाले सां ज़रियनि ॿुधायो त मक़तूला जे मुड़ुस खेनि ॾोरापो ॾिनो त असांजो उते खून थियो, तव्हां मेज़बान हुआ पर तव्हां असांजी का बि मदद न कई ऐं तव्हां हलिया विया, असांजी तव्हां सार न लधी जेका ॾुख जी ॻाल्हि आहे। ज़रियनि मुताबिक़ जूणे जा बिरादरीअ सां जेके मुअज़िज़ माण्हू गॾु विया हुआ उन्हनि में कंगा ॻोठ जो चङो मुड़ुस यूसी नाज़िम अली ॾिनो ख़ान कंगो, रईस अली गुल उमरानी, घोट जो चाचो इमदाद हुसैन जूणे जो, सैयद हुसैन शाह ऐं ॿिया शामिल हुआ। उन हवाले सां ॿुधायो पियो वञे त तोहर अदालत जे रीडर अहाद हसन जूणे जे भाइटे जा हुआ। होॾां लाड़काणे वेझो तक़रीब में ॻाइण दौरान क़तल कयल ॻाइणी समीना सिंधूअ जे मुड़ुस छिरकाईंदड़ इंकशाफ़ करे छॾिया आहिनि। निजी चैनल सां ॻाल्हाईंदे आशिक समूह वाक़े जो अखियुनि ॾिठो हाल ॿुधायो आहे, जंहिंमें हिन चयो त ॿ ॾींहं अॻु लाड़काणे जे कंगा ॻोठ में 7 महीननि जे ॻोरहारी समीना सिंधूअ खे सिर्फ़ उन ॾोह में क़तल कयो वियो हो त उन जी तबियत ख़राब हुजण करे बीही डांस कंदे गानो ॻाइण खां मना कयो। मक़तूला निजी तक़रीबन में सिंध राग सां घर जो ख़र्च हलाईंदी हुई। आशिक समूह चयो त आऊं स्टेज ते पहुची ज़ाल सां गॾु पोयां वेठल हुअसि, मुंहिंजो कमु हारमोनियम वॼाइण आहे। परफॉर्मेंस दौरान नियाज़ जूणे जो जेको सेशन जज जो रीडर आहे मुंहिंजी ज़ाल खे चयो त उथी गानो ॻाए ऐं डांस कर। तबियत ख़राब हुजण करे मुंहिंजी ज़ाल इनकार कयो। वरी उथण लॻी त नशे में धुत नियाज़ जूणे जो सां गॾु वेठल तारिक जतोई खे मछरायो त हिन मुंहिंजी ॻाल्हि नाहे मञी ऐं तूं ईअं ई वेठो आहीं। आशिक समूह मूजिबि तारिक जतोई जेको नियाज़ जूणे जो वेझो दोस्त आहे उहो ॿुधी ओचितो उथी 3 फायर कया, जिन मां हिकु गोली समीना जे सीने जे आर पार थी वई। असां समीना खे इस्पताल खणी वियासीं त असांजी टीम में शामिल मौसीकार उते ई रहिजी विया, जिन खां पुलिस तशदुद बैदि 35,000 रुपया बि खसे वरिता। मक़तूल जे मुड़ुस इंकशाफ़ कयो त ज़िक्र कयल प्रोग्राम थाणे जे बिल्कुलु पोयां वाक़े ज़मीननि ते थी रहियो हो ऐं कंगा थाणे जो SHO लियाकत अली बि उते ई मौजूदु हो, जेको पाण बि नशे में हो। पुलिस जे साम्हूं असांजी का बि न ॿुधी वई। असां मैयत खे राति 2 वॻे SP जे दरवाज़े जे साम्हूं रखी एहतिजाज कयो। नोटिस न वठण ते मंझंदि जो प्रेस क्लब आॾो लाश रखी एहतिजाज कयो। उन बावजूदि SSP राब्तो न कयो, न ई FIR दाख़िल कई वई। मीडिया ते ख़बर अचण खां पोइ IG सिंध नोटिस वठी SHO खे मुअतल कयो। आशिक समूह इल्ज़ाम हयो त DSP पंहिंजे ऑफिस में घुराए FIR कटराई त मूं पंहिंजे बयान में ॿुधायो त नियाज़ जूणे जो तारिक जतोईअ खे मछरायो हो, पर पुलिस FIR में नियाज़ जूणे जो नालो नाहे शामिल कयो। तारिक जतोई बि पंहिंजे बयान में नियाज़ जूणे जो नालो वरितो, पर पुठभराई थियण जे करे पुलिस नियाज़ जूणे जो नालो साम्हूं न पई अचण ॾे। तारिक जतोई पंहिंजे बयान में चयो आहे त आऊं नशे में न हुअसि, पर नियाज़ जूणे जो मूंखे ईअं करण लाइ चयो। FIR में 3 अणॼातल जवाबदार उहो आहे जंहिंजे पिस्टल सां फायरिंग कई वई। लाड़काणे वेझो
समीना सिंधूअ जे क़त्ल बाबति सिंध जे घरू मामले वारे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल चयो आहे त समीना जे क़त्ल केस संदुसि मुड़ुस जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें दहशतगर्दी जा कलम शामिल कया वेंदा। हिन जवाबदार जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक कंदे चयो त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़े रहे त ॿ ॾींहं अॻु समीना सिंधू शादीअ जी तक़रीब दौरान वेही ॻाए रही हुई त उथी बीही ॻाइण जो चयो वियो, जंहिं बैदि जवाबदार फायर करे समीना खे क़त्ल करे छॾियो हो। आख़िरी इतलान मूजिबि केस में दहशतगर्दीअ जा कलम लागू कया विया हुआ। सिंध ह्यूमन राइट्स डिफेंडर्स फोरम जे चेयरमैन अली अहमद पल लाड़काणो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लाड़काणे में फनकार समीना सिंधूअ वारो वाक़ियो इतफ़ाक़ी न पर टारगेट किलंग आहे। जेकॾहिं इतफ़ाक़ी हुजे हा त उते मौजूद ॿियनि माण्हुनि खे बि नुक़सान पहुचे हा। हिन चयो त पुलिस सिधी सही जवाबदार जी धुर बणियल आहे। FIR में दहशतगर्दीअ जा कलम शामिल नाहिनि कया विया ऐं न ई हथियार रखण जो कलम शामिल कयो वियो आहे। हिन चयो त समीना सिंधूअ खे विच महफ़िल में सरेआम क़त्ल कयो वियो, जेका दहशतगर्दी आहे ऐं गॾोगॾु न सिर्फ़ समीना सिंधू पर दुनिया में अचण खां अॻु ई हिकु मासूम जो बि क़त्ल कयो वियो आहे। हिन चयो त ही न सिर्फ़ समीना सिंधू पर आर्ट ऐं मौसीक़ी जो बि क़त्ल आहे। हिन चयो त औरतुनि मथां ज़ुल्म कंदड़ मुल्कनि में पाकिस्तान जो शुमार 150 नंबर ते आहे। कुझु वक़्तु अॻु कराची में बि हिकु फ़नकार खे क़त्ल कयो वियो ऐं गॾोगॾु माज़ी में बि केतिरनि ई नाले वारनि फ़नकारनि ऐं क़वाली ॻाईंदड़नि खे बि क़त्ल कयो वियो आहे। समीना सिंधूअ खे क़त्ल करे माज़ीअ जी यादि ॿीहर ताज़ी कई पई वञे। हिन चयो त पुलिस समीना सिंधूअ जो केस लोढ़णु चाहे थी, उन लाइ असां हिन केस जी पोइवारी कंदासूं। गॾोगॾु फ़नकार जे वारिसनि जे हर मुमकिन मदद लाइ तयारु आहियूं। असां IG सिंध खां मुतालबो था करियूं त समीना सिंधूअ वारे केस जी जांच सिंध जे कंहिं ईमानदार पुलिस ऑफिसर खां कराई वञे। हिन चयो त समीना सिंधूअ खे क़त्ल करे इहो पैगाम ॾिनो वियो आहे त सिंध में सूफ़ी अज़म आर्ट ऐं डांस लाइ ख़तरो बणियल आहे, तंहिं करे हुकूमत खे उन मामले ते ध्यानु ॾियण जी सख़्त ज़रूरत आहे। हिन मुतालबो कयो त समीना सिंधू वारे केस में दहशतगर्दीअ जा कलम शामिल करण सां गॾु हथियार रखण जा कलम शामिल कया वञनि ऐं जवाबदारनि खे ज़मानत न मिलणु घुर्जे। लाड़काणे में ॿ ॾींहं अॻु फ़नकार समीना सिंधूअ जे बेदर्दीअ सां क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतियाती मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में गॾिकल मालूमात मूजिबि हैदराबाद जे फ़नकारनि ऐं गुलकाराइन प्रेस क्लब साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में हैदराबाद जे नया पुल कॉलोनीअ में रहंदड़ फ़नकारनि, मॉरल ग्रुप, रेडियो हैदराबाद जे फ़नकारनि, ढोलक नवाज़नि ऐं साज़ंदनि शिरकत कई। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ मशहूर फ़नकार असगर खोसो, लोक फ़नकार फरज़ाना बहार ऐं उस्ताद ग़ुलाम कंबर चयो त समीना सिंधूअ जे क़त्ल सां इंसाफ़ न थियो त सॼी सिंध जो राग मुतासिर थींदो। हिन चयो त फ़नकारनि खे सिक्योरिटी ॾेई शादी ऐं काजनि में हथियारनि जी नुमाइश ते बंदिश लागू कई वञे। लाड़काणे में फ़नकारनि पारां एहतजाज कयो वियो। मांझंद में फ़नकारनि नबी बख्श मला, मखण फ़कीर सोलंगी, इब्राहिम शाहाणी, उस्ताद मजनू मला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। टंडो आदम में फ़नकारनि सदाकत, राहत अली, सफ़ा उमराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। हिंगोरजा में सुर संगीत सिंध जे अॻुवान अख़्तर दरबेलाई, जावेद अहमद, शमन राजपर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। सखर में ॻाइणनि पारां एहतिजाज कयो वियो। फैज़गंज में फ़नकार जे क़त्ल ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जवाबदारनि खे फाही ॾियण जो मुतालबो कयो। ख़ैरपुर जे फ़नकारनि ऐं फ़नकाराइन आल सिंध सिंगार एसोसिएशन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो, शाज़िया समूह, शरीफ़ अब्बासी, इनायत बुर्रो, सालार सिंधी, दिलशाद समूह, रुख़साना सोरठ, रिहाना राणी, शबाना कोयल, सायरा सनम, आलिया नूर, नगमा किरन ऐं ॿियनि कयो। अहमदपुर में फ़नकारनि ऐं शाइरनि जो एहतियाती मुज़ाहिरो कंदड़नि जी अॻुवाणी शाहनवाज़ शर, अमीर मलाह, हमीद मेतलो, महेल फ़कीर, ज़ुबैर लाड़क, नेमत लाड़क ऐं ॿिया करे रहिया हुआ। जोहीअ में फ़नकारनि
पीरल चांडियो, जावेद रांझाणी, हमल चांडियो, दीदार ज़ंगी, शाही सिकंदर अली लिगारी, लतीफ़ ब्रह्माणी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सदर जावेद बिरोई ॿुधायो त मां मक़तूल समीना जे केस में मुसलसल संदसि मुड़ुसु आशिक़ समूह सां गॾु आहियां। हिन ॿुधायो त मूंखे बि केस जी पोइवारी करण ते धमकियूं मिली रहियूं आहिनि। हिन ॿुधायो त मक़तूला जे मुड़ुसु तॾे ते आयल DSP लियाकत अली अब्बासीअ खे चयो त असांखे उहो ॿुधायो वञे त तक़रीब में क़तल थियल घरवारी वारे वाक़े खां पोइ हिन सां गॾु वियल साज़िंदनि खे गिरफ़्तार करे तशदुद करे लाकब छो कयो वियो ऐं उन्हनि खां 30 खां 40 हज़ार रुपया छो फुरिया विया, उहे पैसा किथे आहिनि ऐं साज़िंदनि खे छो पकड़ियो वियो, उनजो जवाब बि ॾिनो वञे। लाड़काणे में क़तल कयल फनकारा समीना सिंधू जे क़तल जो वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। निजी TV ॼाणायो आहे त लाड़काणे में क़तल कयल फनकारा समीना सिंधू जे क़तल जो वज़ीर आज़म सेक्रेटरेट नोटिस वरितो आहे। वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी SSP खां वाक़े जी रिपोर्ट तलब कंदे हिदायत कई आहे त FIR में दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारा कलम शामिल कया वञनि। वज़ीर आज़म जे हिदायत बैदि केस में दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारा कलम शामिल कया विया आहिनि। SSP जो चवणु आहे त केस में दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारा कलम शामिल कया विया आहिनि। जवाबदार खे अॼु दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारी अदालत में पेश कयो वेंदो। लाड़काणे भरिसां ॻोठ कंगा में तक़रीब में जवाबदार तारिक जतोई पारां फायरिंग करे फनकारा समीना सिंधू खे क़तल करण जे सिलसिले में सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में जवाबदार पारां फायरिंग ऐं गोली फनकार खे लॻण दौरान हिकु औरत जो आवाज़ साफ़ ॿुधण में पियो अचे त मुआ मारिया मारे छॾियईसि। औरत जे उन आवाज़ मां ज़ाहिर आहे त उन औरत फायरिंग कंदड़ खे ॾिठो आहे। उन हवाले सां SHO कंगा राब्तो करण ते ॿुधायो त जवाबदार खे अदालत में पेश करे अदालत मां रिमांड वरितो आहे ऐं जवाबदार पाण चयो आहे त हिन हवाई फायर कया आहिनि ऐं हिन टारगेट करे न मारियो आहे ऐं पुलिस जवाबदार खे वाक़े खां पोइ थोरी देरि अंदरि ई गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच करियूं था, हर ॻाल्हि वाज़े थी वेंदी। केस जी जांच DSP लियाकत अब्बासी करे रहियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट ज़ाहिर थी आहे जेका असांखे अञा न मिली आहे। अहम सुर्ख़ी आहे त सिटी कोर्ट जे माल खाने खे बाहि बाबति जांच लाइ 2 कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। IG सिंध DIGs आज़ाद ख़ान ऐं ज़ुल्फ़कार लाड़क जी अॻवानी में टीमूं जोड़ियूं आहिनि। वाटर कमीशन सरबराह रिटायर्ड जस्टिस अमीरानी मुस्लिम मिरपुर ख़ास जे वाटर सप्लाई स्कीमनि ऐं RO प्लांट जा दौरा कंदे इंतज़ामिया जी कारकर्दगीअ ते अदम एतमाद जो इज़हार कयो। रिटायर जस्टिस अमीरानी मुस्लिम टंडो आदम रोड ते वाटर सप्लाई स्कीम ऐं सैटेलाइट टाउन वाटर सप्लाई स्कीम पहुची पाणीअ तलाउनि ऐं RO प्लांट जो दौरो कयो। शहरियुनि शिकायत कई त RO प्लांट पाक ओसीस कंपनीअ जे मातहत हलनि था, जेके महीने में कुझु ॾींहं हलनि था, बाक़ी ॾींहं बंदि हूंदा आहिनि। जंहिं ते अमीर हानी कंपनी अमलदारनि खे छंड पटींदे हिदायत कई त हिकु ॾींहुं बि RO प्लांट बंदि थियो त सॼे सिंध में कंपनीअ खे ब्लैक लिस्ट कयो वेंदो। हिन चयो त RO प्लांटनि जी निगरानी हाणे DC कंदो। थाम्स आबाद में लॻल फिल्टर प्लांट भरिसां गंदगीअ ते हिन म्यूनिसिपल चेयरमैन ऐं CMO खे हिदायत कई त फिल्टर प्लांट वेझो माल जा वाड़ा फौरी हटाए नालनि मथां कब्ज़ा ऐं हद दख़लियूं ख़तमु करे सफ़ाईअ जो इंतज़ाम कयो वञे। शहरियुनि जरवारी शाख ऐं मिरपुर माइनर तां हद दख़लियूं न हटाइण जी शिकायत ते हिन DC ज़ाहिद हुसैन मेमन खां पुछा कई, जंहिं ते DC चयो त कुझु हद दख़लियूं हटायूं आहिनि पर सियासी मुदाख़लत सबबु कमु नथो करे सघां। जंहिं ते अमीरानी मुस्लिम खेसि छंड पटींदे चयो त तोखां कमु नथो थिए त आउं पाण कमु कंदुसि। हिन कब्ज़ा हटाइण लाइ शीशन जज मिरपुर ख़ास इक़बाल खोजा जी सरबराही में कमेटी क़ाइमु कई। हिन चयो त साफ़ पाणी मुहैया करणु इंतज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। ज़िले इंतज़ामिया म्यूनिसिपल अमलो ऐं
पब्लिक हेल्थ वारा किरदार अदा कनि। हिन छंड पटींदे चयो त गुज़िरियल विज़िट में जेके हिदायतूं कयूं उन ते अमल न थियो। पाणी में क्लोरीन नथा विझो, तलाउनि जी सफ़ाई न आहे, अवाम खे ज़हर पियारे रहिया आहियो। हिन हिदायत कई त गैर कानूनी रिहाइशी कॉलोनियुनि जा पाणी कनेक्शन कटिया वञनि ऐं पीअण वारी लाइन मां ज़रात लाइ पाणी इस्तेमालु कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़दम खया वञनि। शहरियुनि जी शिकायत ते हिन अली टालपुर टाउन कॉलोनी में महीने अंदरि पाइपलाइन विछाए कॉलोनी में पाणी सप्लाई बहाल करण जो हुकुम ॾिनो। समाजी अॻवान मोहम्मद बख्श कपरी जमड़ाऊ में ट्यूब वेलनि ज़रिए सिम जो खारो पाणी छोड़ वारी दाह ते हिन आपाशी अमले खे हिदायत कई त हफ़्ते में समूरा ट्यूब वेल बंदि कया वञनि। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इक़बाल खोजा, डिविज़नल कमिश्नर शफ़ीक मैसर, CMO शफ़ीक शाह, म्यूनिसिपल चेयरमैन फारूक दुरानी, SSP नज़ीर मीर बहर ऐं वकील मुमताज़ जरवार, वकील अदनान खुर्रम, पब्लिक हेल्थ जा मुलाज़िम मौजूदु हुआ। ॿिए तरफ़ वाटर कमीशन सरबराह अमीर हानी मुस्लिम सांगड़ पहुची जेमखाना में सेशन जज सांगड़ ऐं DC खां पहिरीं कयल दौरे बाद सूरत हाल में तब्दीलीअ बाबति जाइज़ो वरितो, जंहिं बैदि हू वाटर सप्लाई जा दौरा करण बिना वापसि रवानो थी वियो। कोटड़ीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त कोटड़ीअ में ज़मीन ते कब्ज़ा ॼाणाए SDA अमलदारनि पारां पुलिस नफ़री सां ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान रहवासियुनि जे पथराव ऐं पुलिस जी फायरिंग ऐं शेलिंग सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एंटी इनक्रोचमेंट कमेटीअ जे चेयरमैन मुनीर अहमद सूमरो, AC कोटड़ी अरशद इब्राहिम सिद्दीकी, मुख्तियारकार कोटड़ी अब्दुल हक चावड़ो, डिप्टी डायरेक्टर एंड इनक्रोचमेंट रहमतुल्लाह लाशारी, ज़िले पुलिस अमलदारनि पुलिस नफ़रीअ साण करे सेवन डेवलपमेंट अथॉरिटीअ में दीदार अली मलकाणीअ जे मुबैना कब्ज़े वारनि 80 खां वधीक क्वार्टरनि खे डाहे पट करे एराज़ी ख़ाली कराए छॾी, जंहिं बैदि हिननि ख़ुदा जी बस्तीअ जे आबादीअ ॾांहुं रुख कयो त वॾे अंग में माण्हू रोडनि ते अची विया। पुलिस जे फायरिंग लठबाज़ी तोड़े ॻोड़ा गैस फायर करण ते 4 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। शेल लॻण सबबि केतिराई ॻोठाणा बेहोश थी विया। पुलिस तशदुद में लखमीर खुंहारो अब्दुल वहीद जुमाली रतोरत थी विया, जॾहिं त ग़ुलाम नबी बिरोही तारिक सहो मामूली ज़ख़्मी थी पिया। मुज़ाहिरीन जे पथराव ऐं तशदुद एंटी इनक्रोचमेंट जो अहलकार नईम करीम रतोरत थी वियो। SDA अमलदार ज़ुल्फ़कार सोलंगी, जब्बार सियाल, अब्दुल्ला जमाली, इमाम बख्श कलोड़ो ज़ख़्मी थी पिया। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में 3 कलाकनि ताईं छिकताण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। रहवासियुनि 3 दफ़ा पुलिस खे अजा ॾाइण खां परे धिके छॾियो। छिकताण खां पोइ माण्हू नर्सरी रोड ते धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ग़ुलाम नबी बिरोही, ख़ालिक जमाली, मुर्तज़ा कलोड़ो, सलाम लाशारी, नज़ीर भलाई ऐं ॿियनि जो चवणु हो त हीउ आबादी वारो इलाइक़ो आहे, हिते हज़ारे घर आहिनि, असां हिते प्लाट वरिता। उन वक़्तु असांखे सेवन डेवलपमेंट अथॉरिटीअ जा इंतिज़ामी अमलदार किथे हुआ जो ओचितो जाॻी पिया आहिनि त असां सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, असां बिजलीअ जा बिल अदा कयूं था। हिननि चयो त असां सां किस्तुनि ते सेवन डेवलपमेंट अथॉरिटी खे पैसा ॾेई सघूं था, ॼाणायल ज़मीन लीज़ करे ॾिनी वञे। छा सरकार वटि एतिरो पैसो न आहे जो असांखे हीअ ज़मीन लीज़ करे ॾे ऐं बेघर थियण खां बचाए सघे। नवाब शाह मां बि असां वटि अहम ख़बर आहे त नवाब शाह में रेलवे इख़्तियारनि हद दख़लियूं ॼाणाए 25 घर ॾाहे छॾिया। लठबाज़ी करे ॻोरारी औरत खे ज़ख़्मी कयो वियो। पुलिस हिकु मुतासिर पोहरियत खे बि गिरफ़्तार करे वरितो। मुतासिरनि एहतियात कयो। नवाबशाह में रेलवे पुलिस रेलवे जे असिस्टेंट इंजीनियर मुज़म्मल हुसैन जी अॻवानीअ में टालपुर फाटक वटि रेलवे जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करण लाइ ऑपरेशन थियो। रेलवे पुलिस ट्रैक्टर जे कीण सां शहज़ादो बागड़ी, भूरो बागड़ी, मंज़ूर चौहान, मिर्चू बागड़ी, मुमताज़ बुघियो भूरो ऐं सजाद बागड़ी समेत 25 पौरतनि जा घर ॾाहे पट करे छॾिया आहिनि, जॾहिं त खीण घुमाइण खां पोइ ग़रीबनि पौरतनि जे 51 घरनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो। पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ मुतासिर मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि रेलवे ट्रैक ते धरणो हयो ऐं सखर खां कराची वेंदड़
मालगाॾी ऐं कराची खां सखर वेंदड़ मुसाफ़िर गाॾीअ खे रोके छॾियो। रेलवे पुलिस एहतजाज कंदड़ माण्हुनि ते कड़की पई, मथनि लठियूं वसाए शेलिंग कई वई। पुलिस जे तशदुद में ॿुरहारी औरत पारिया शदीद ज़ख़्मी थी पई, जॾहिं त पुलिस मुतासिर पोहरियत प्रीतम खे खंबे खणी वई, जंहिं सबबि संदसि माउ बेहाल थी वई। मुतासिरनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त रेलवे इख़्तियारनि तोड़े रेलवे पुलिस असांखे पहिरीं को बि नोटिस या इतला न ॾिनी हुई। अॼु ओचितो रेलवे पुलिस अची घर ख़ाली करण जी हिदायत कई। पुलिस जे हुकुम ते पंहिंजा ग़रीबाणा अजा छॾे घरनि मां सामान कढी रेलवे लाइन जे भरिसां रखणु शुरू कयो त पुलिस ॾाढ मुड़सी ॾेखारींदे घरनि खे बाहि ॾेई छॾी, जंहिं सबबि पोहरियत शहज़ादो ऐं भूरो बागड़ीअ जा कखां अजा सड़ी रख थी विया आहिनि। पुलिस घर ढाइण ऐं साड़ण बैदि तशदुद करे ॿुरहारी औरत पारिया खे बि ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त बिना ॾोह जे प्रीतम खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिननि चयो त रेलवे समेत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ज़मीन ते सियासी तौरु बासर माण्हू कब्ज़ा करे बंगला ऐं शॉपिंग सेंटर तमीर कराए छॾिया आहिनि, पर उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। असां ग़रीबनि सिर्फ़ु सिर लिकाइण लाइ अजा ठाहिया हुआ, जेके पिणु ख़ाली कराया पिया वञनि। हिननि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर, सिंध हुकूमत ऐं रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कयो त पुलिस जी नाइंसाफ़ीअ जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। अहम सुर्ख़ी आहे त ख़ैरपुर अदालत में पेशी ॾियण लाइ आयल नौजवान हथियारबंदनि हथां अगवा। फराड केस में शाहिदी ॾियण लाइ आयल अब्दुल हफ़ीज़ सुमरो जे वारसनि मुज़ाहिरो कयो। जवाबदार असांजो हमरा अगवा करे विया आहिनि ऐं पुलिस केस दाख़िल न पई करे। हैदराबाद मां बसां वटि अहम ख़बर आहे त मुल्क में अमुन ऐं भाईचारो ऐं मोहबत जे वाधारे लाइ पंचूं रबादारी फेस्टिवल अॼु 3 वॻे खां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में शुरू थींदो, जंहिंमें सूफ़ियाणू राग, लोक मौसीक़ी, सक़ाफ़ती ऐं सियासी मसइलनि बाबति पैनल डिस्कशन थींदा, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि जा माहिर बहस में हिसो वठंदा, जॾहिं त सिंध ऐं पंजाब जा मुख़्तलिफ़ आर्टिस्ट टेबलोज़ ऐं सोशल थिएटर बि पेश कंदा, जॾहिं त सक़ाफ़ती इदारे जे सिलसिले लाइ मुल्क जे चइनी सूबनि जा सक़ाफ़ती स्टॉल पिणु लॻाया वेंदा। अहम सुर्ख़ी आहे त नेब जा छापा ख़ैरपुर में 2 फ्लोर मिलूं सील, मालिक फरार। 2 डिप्टी डायरेक्टरनि गोपांग फ्लोर मिल, कोट डेजी ऐं राणीपुर फ्लोर मिल ते छापा हया। जांच कई त 20 करोड़ खां वधीक कणक जे खुर्द बुर्द थियल हुई। उन दौरान मिल मालिक ऐं मज़दूर भॼी वञण में कामयाब थी विया। नेब ऑफिसरनि 2 मिलनि खे सील करे पुलिस एहलकार बीहारे छॾिया, जॾहिं त फूड खाते जो DFC ऐं करप्शन में मुलवस फूड इंस्पेक्टर पंहिंजा सेंटर छॾे हलिया विया आहिनि ऐं आबादगारनि जे फूड सेंटरनि ते रश बरक़रार आहे। केतिरा ई आबादगार कणक खणी फूड सेंटरनि ते पहुता, पर सेंटर इंचार्ज मौजूद न आहिनि। मेड़ मां बि अहम सुर्ख़ी आहे त मेड़ में परणायल औरत सां मुबैना इज्तमाही लजा लुट, 2 जवाबदार गिरफ़्तार। इल्ज़ाम हेठि आयल टैक्सी ड्राइवर ऐं रक्षा ड्राइवर खे गाही महसर मां गिरफ़्तार कयो वियो। 3 जवाबदार गिरफ़्तार न थियो। केस दाख़िल, औरत खे तिबी मुआइने लाइ इस्पताल रवानो कयो वियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद मां 3 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। पुलिस मोटरसाइकिल मैकेनिक नोमान, अरशद ऐं इमरान जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। 3 जवाबदार गिरफ़्तार करे चोरी थियल मोटरसाइकिलनि ऐं हथियार हथ कया आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त दादू जे झलू थाणे जो नंढो मुंशी बेताज बादशाह बणियल आहे। मोहम्मद ख़ान विघियो 20 सालनि खां झलू थाणे ते मुक़रर SHO ऐं वॾो मुंशी बि पसंद जा रख रहिया। 2 ॾींहं मुअतल ऐं क्वार्टर घाट थियण बैदि बहाल थी हिन शिकायत कंदड़ SHO खे बदिली कराए छॾियो। शिकायत कंदड़ ते हिन केस कया। केस कूड़ा साबित थियण बावजूद संदसि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी। दादू मां बि अहम सुर्ख़ी आहे त दादू में ॾाढाई बैदि क़तल थियल
नींगर जो केस दाख़िल। मक़तूल लियाकत गोपांग जे पीउ जी फरियाद ते केस कलम 302-377 हेठि 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। बी सेक्शन थाणे ते दाख़िल कयल केस में इदरीस हुबदार गोपांग, ज़हूर लांगा ऐं गाज़ी चांडियो नामज़द कया विया आहिनि। इदरीस ऐं गाज़ी चांडियो जी गिरफ़्तारी बैदि ज़हीर लांगा खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारियूं ज़ाहिर न कयूं वयूं आहिनि। नींगर जी अबाणे कब्रिस्तान में तदफ़ीन इलाइक़े में ॿिए ॾींहुं बि सोग छायल रहियो। सवे माण्हू तॾे ते पहुता। जैकबाबाद मां बहम सुर्ख़ी आहे त जैकबाबाद में भत्तो घुरण तां ॿिनि पुलिस एहलकारनि खे मारकुट। अज़ीज़ कटोहर ऐं शौकत बाजकानी दुकानदारनि खां भत्तो घुरण वक़्तु पाण खे CIA जो सॾायो। शहरियुनि ॿिनि एहलकारनि खे मारकुट कई। हिकु फरार, ॿियो सोगो खेनि मुअतल कयो वियो। IG सिंध चयो त फज़ीला सरकीअ जे वाज़ियाबी लाइ कोशिशूं हलंदड़ आहिनि। शिकायतूं कंदकोट ऐं घोटकी ज़िले में पुलिस खे चैलेंजिस आहिनि। नकीबुल्लाह महसूद जो मुख्य जवाबदार राव अनवार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एडी ख्वाजा ईवानी ज़रात मुतालबो कयो त बदीन ज़िले खे आफ़त सटियल करार ॾेई मुफ़्त कणक ॾिनी वञे। पाणी न हुजण सबबि कणक, कमंद, टमाटा ऐं मिर्च सुकी विया, तबाह थी विया आहिनि। मोहम्मद ख़ान सारे जो हिकु त कमंद जो अघु न पियो मिले त वरी पाणी न हुजण सबबि कमंद सुकी रहियो आहे। बख्शापुर मां बस टाइम सुर्ख़ी आहे त बख्शापुर में पुराणे कारण तकरार तां फायरिंग में नौजवान क़तल। हथियारबंद राणू स्टाफ वटि नौजवान यूसुफ उर्फ DC गोलो खे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची नौजवान जो लाश बख्शापुर इस्पताल आंदो। पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो। कंदकोट मां बस टाइम सुर्ख़ी आहे त कंदकोट में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल, ॿियो ज़ख़्मी। अदालत मां हाज़िरीअ बैदि वापसि वेंदड़ ॻोठाणनि ते मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि शेर ऐं पीरल शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। डेरा मुराद जमाली मां बहम सुर्ख़ी आहे त छोकिरीअ सां धोखो ऐं ज़्यादती कंदड़ जवाबदारनि खे क़तल करण जी फ़तवा जारी कई वई आहे। डेरा मुराद जमाली में पुलिस एहलकारनि जे वारसनि तरफ़ां राजणु जी कोशिश शुरू कई वई आहे। कासमाबाद मां असां टाइम सुर्ख़ी आहे त सिंध जो बलोड़ शाइर महबूब सरवरी वफ़ात करे वियो। मखदूम तालिबुल मौला जे वेझो साथी महबूब सरवरी हैदराबाद में वफ़ात कई। महबूब सरवरी कलाम, महबूब मखदूम तालिबुल मौला जा हाफ़िज़ जा ख़त ऐं ॿिया केतिरा ई किताब लिखिया। कासमाबाद मां बहम सुर्ख़ी आहे त कासमाबाद में गर्ल्स स्कूल 5 महीननि खां बंदि। एहतियाती मुज़ाहिरो। ॻोठ बचल चांडियो में गवर्नमेंट गर्ल्स सेकेंडरी स्कूल 5 महीननि खां तमीर बहाने बंदि कयो वियो आहे। तइलीम खाते स्कूल खे बंदि करे 300 खां वधीक शागिर्दाणियुनि खे मारवी टाउन स्कूल में मुंतकिल कयो। स्कूल जो 5 महीननि ताईं को तमीराती कमु शुरू न थियो। 250 खां वधीक शागिर्दाणियूं गैर हाज़िर। मासूम शागिर्दाणियुनि जो तइलीमी मुस्तक़बिल दाव ते लॻायो वियो आहे। फौरन स्कूल खोलियो वञे, रहवासियुनि जो मुतालबो। अहम सुर्ख़ी आहे त गिपचाणीअ में उरड़ीअ जे बीमारीअ सबबि ॿारड़ी फौत, केतिरा ई मुब्तला। ॻोठ साईंदाद मक्सीअ में 5 वरनि जो मुदस्सर पुटु अब्दुल गफ़ार फौत थी वियो। शहर तोड़े भरपासे में वबा फैलिजी वई आहे। केतिरा ई ॿार बीमारी में वठिजी विया आहिनि। डीपले मां बसां टाइम सुर्ख़ी आहे त डीपले वेझो बाहि लॻण सबबि 6 पोरेतनि जा घर सड़ी विया। ॻोठ सोभियारो बजीर में बाहि सबबि लाल बख्श, सोभो, हाशिम जा घर सड़ी विया। सोना ज़ेवर, रोक रक़म, अनाज, नियाणियुनि जो ॾाज, फर्नीचर समेत अलाह ताला सड़ी रख थी वियो। हयास लतीफ़ पलीजे चयो आहे त मैनेज थियल निगरान सेटअप खे क़बूल न कंदासीं। निगरान हुकूमत पार्लियामेंट, जुडिशरी ऐं सिविल सोसाइटीअ जे राज़बे सां जोड़ी वञे। इलेक्शन कमीशन ॿुधाए त कूड़ा ठपा रोकण लाइ उन्हनि कहिड़ा बंदोबस्त कया आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त पिनंदड़ ॿारनि जो ॾियारो खैरपुर में ग़रीब ॿारनि खां उघाड़े पहिरें मार्च। खाना बदोश, बेसहारा ऐं रोडनि ते पिनंदड़ ॿारनि जे ॾिहाड़े ते केरु ॿारनि जो सहारो न थियो। सख़्त गर्मीअ में ॿारनि खे जागृता जे नाले में पेर उघाड़ा करे तपंदड़ रोड ते हलायो वियो। ठरी मीरवा मां बि अहम सुर्ख़ी आहे त अमीर मुस्लिम हानी थो अचे।
ठरी टाउन इंतजामिया शहर चमकाए छॾियो। वाटर कमीशन चेयरमैन जे आमद जे इतला ते शहर में रात पेट में सफ़ाई मुकमल कई वई। टाउन ऑफिसर सफ़ाई अमले सां गॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गंदगीअ जा ढेर खणाए छॾिया। बाह जी सुर्खिया त मीरपुर ख़ासि वेझो बाह लॻण सबबि 4 घर सड़ी विया। ॻोठ काइम सहतो में बाह सबबि अली भट्टी, रफ़ीक भट्टी ऐं परवेज़ भट्टीअ जा घर सड़ी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾी न पहुचण करे बाह वधीक 6 घरनि खे बि साड़े छॾियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयमि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। जीअं सिंध महाज़ पारां सुजावल ज़िले जे शहर दड़ो में सिंधी हिंदू नौजवान प्रकाश सां थियल जिन्सी ॾाढाईअ ख़िलाफ़ हिकु एहतियाजी रैली कढी वई, जेका ग़ुलामुल्ला शहर खां थींदी मकली प्रेस क्लब ताईं पहुती, जिते जिस्म चेयरमैन रियाज़ अली चांडियो एहतियाजी रैली खे ख़िताब कयो। इहा रिपोर्ट अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। मोहतरम रियाज़ अली चांडियो साहब के गुजारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम रियाज़ अली चांडियो। सूर्य मरी सोभ खे त दिल जा वाम अक्सार हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मधार मथा तेग तरार मार त मतारो थी। सिजावल जा रहवासियो भावरो काढ़े ऐं निटहण उस ते पाण बीठा आहियूं। सिंध सां ज़्यादतियूं ऐं ज़ुल्म उन्हनि जी का तारीख़ अणखुटणी आहे। दर्द ज़िल्लतूं नाइंसाफ़ी अॼु पाण गॾिया त पंहिंजे मासूम प्रकाश सां थियल ज़्यादती ते आहियूं, पर सिजावल खे ज़िलो कयो अथनि पीपलनि। पाणी सिजावल में न पीअण जो आहे न सिजावल में ज़मीनुनि पोखण जो आहे। दौलत, तरक़ियाती मंसूबा, तालीम, उहा रोज़गार असांजे लाइ बंदि आहे। हे दल्ला सभु पैसा कमाए बीठा जीअं जीअं नागन वारी सिंध खे भींग कयो। फुर्रा, लुटा, गुंडागर्दी आहे। असांजे बदन ऐं जिस्मनि तां गोश्त ख़तम थी वियो आहे। समुंड वहे तो सिजावल जी पुल में, दरियाव नथो वहे त पीपी वारा था चवनि त तरक़ी थी आहे। तरक़ी थी आहे त आसिफ ज़रदारी ऐं पीपलनि लुटेरनि जी थी आहे, किरोड़नि सिंध जे माण्हुनि जी न थी आहे। हाणे बाबा 10 सालनि ताईं भींग कई अथव, पर भींग कंदड़ो ठाव न थियो अथव। हाणे वरी हराम खोर सूअर पालिया अथव, जिन खे दाढ़ी रखियल आहे, भिटाई कयो आहे त मुंहं में मुला ऐं अंदर में इब्लीस। दरे में हराम खोरनि जो टोलो पालियो अथव, जेके ज़ना कनि था मासूम ॿार खणी। अरे एसपी सिजावल, तुंहिंजो पुट सां ईअं थींदो त को इंसाफ़ कंदे? एॾी खोजान तुंहिंजे पुट भाणेज भाटे सां थिए त पोइ छा कंदे? हे न करे त हिंदू हिननि जूं न्याणियूं खणो, चओ त मुस्लमान था कयो। लानत अथव। इस्लाम रहमत ऐं सलामती जो दीन आहे, तव्हां हुनखे दादागीरी बदमाशी जो दीन था कयो। मोहम्मद रहमतुल आलमीन आहे ऐं तव्हां दल्ला सॼे काइनात लाइ ज़हमत था बणिजो। लानत आएगा मुल्ला आलिम जेको चए त हे लानती आहिनि, हिननि खे त कुफ्र जी फतवा ॾियो। हाणे असांजे सिजावल में हिकिड़नि खे ज़ना कयो, वरी उघाड़ो ॿिए खे करे, वरी ॿिए खे चओ त हिन
में जे मथो वरी उन जी वीडियो भयो मुल्क में को कानून कौन है ए मुल्क के चीफ जस्टिस सिंध के लोगों के साथ जुल्म है ए मुल्क के एस्टेब्लिशमेंट के लोगों तुमने जरदारी माफिया को इसलिए बैठाया है कि वो सिंध को तहस-नहस करे दरिया पे कब्जा गैस पे कब्जा पेट्रोल पे कब्जा हमारे वजूद पे कब्जा शहरों पे कब्जे दर कब्जे ये जमहूरियत है ये पाकिस्तान का आईन है ये कानून है सिंध में तो लाकानूनियत है ये सयाई रात है इसलिए कि हम गुलाम हैं अगर हम आजाद और इंसाफ होता तो तुमने पंजाब की एक मासूम बेटी के साथ जो रैप हुआ था उसे कत्ल किया गया था वो कातिल सलाखों के पीछे है मगर सिंह लूटने वाले बच्चे और मासूम बच्चियां अगवा करने वाले रैप करने वाले वो दिन दहाड़े घूम रहे हैं रिश्वतखोर घूम रहे हैं सिंध लूटने वाले घूम रहे हैं इसलिए कि इस्लामाबाद में बैठे जालिमों ने ये परवाना उनको दिया है कि बिलावल जरदारी हराम खौर उसकी जमात सिंध को लूटे जरदारी माफिया कब्जा करे और नाम भुट्टो का भुट्टो को तो तुमने मार के गड़ी खुदा बख्श में सुला दिया है भुट्टो के नाम पर हमें कत्ल किया जा रहा है इन दरिंदों को कोई गिरफ्तार करने वाला है नहीं नैब है नहीं एंटी करप्शन है नहीं FIA है बस सिंध में गुंडा राज है और मुनज़्ज़म गैंग रेप हो रहा है लाखों मासूम हिंदुओं को धरती से बेदखल किया गया है उनकी बच्चियों उनको अगवा करते हैं उनके बच्चों को रेप करते हैं उनकी जमीनों मिल्कियतों में कब्जा करते हो कि चले जाओ और करोड़ों सिंधी मुसलमानों से तो जुल्म और बर्बरियत है और फिर भी कहते हो कि इंसाफ है हमारे साथ इंसाफ नहीं है जुल्म है सयाही की रात है हम इंसाफ कहां से ढूंढें अब ये सूरज खड़ा है फिर भी सिंध में लाकानूनियत और सयाही और काली रात है इंसाफ नहीं मां न करे तो उर्दू ॻाल्हायां त एजन सिनवारा पाण खे गुलाम लागू वठी रोकींदा आहिनि आसिफ ज़रदारी बहरिया टाउन अफगान बर्मिया और पीपल्स पार्टी के लुटेरों के पीछे भी एजेंसियां हैं या हमारे पीछे हैं हम तो कानून की हुक्मरानी चाहते हैं हम जमहूरियत चाहते हैं हम इंसाफ चाहते हैं सिंध का इख्तियार और मालकी चाहते हैं यह गुनाह है तो ये गुनाह हम करते रहेंगे हमारा पीछा और मुहासरा है चोरों और लुटेरों का नहीं है डाकुओं का नहीं है ये डाकू और गुंडा राज 70 साल सिंध के अंदर ये गुंडा राज तुम लोगों ने चला के रखा है हमारी सियासत में बंदिश हमारे नारों पे बंदिश हमारे जुलूसों पे बंदिश हमारे आवाज पे बंदिश मैं आज सिजावलिया हिकड़ा सहाफ़ी पैसा वठी चुप थी विया आहिनि वो अली काज़ी सहाफ़ती भरतारा सहाफ़ी भी पैसा था वठनि रिश्वत में शामिल आहिनि पर गैरतमंद सहाफ़ी भी आहिनि जेके असां सां गॾु ते काड़े में बीठा आहिनि उन्हनि खे सलाम असां प्रकाश सां थियल ज़ुल्म ऐं सुहेल मासूम बुग़ारीअ जो कराचीअ में कत्ल राव अनवर मुनीब को मारता है तो जेल में पड़ता है क्योंकि मुनीब पख्तून है कोई पंजाबी मरता है तो उसका कातिल भी जेल में मगर SP रिजवान बिहारी जो कराची के अंदर गुंडा है वो अगर मासूम सुहेल को कत्ल करता है तो कानून हरकत में नहीं है प्रकाश के लिए झूठी GIT लेबोरेटरीज ये बनी है हम इस जुल्म
जुल्म के खिलाफ आज सजावल में है 12 अप्रैल को, तो 15 अप्रैल कराची प्रेस क्लब के बाहर धरना लगाएंगे। जब तक इंसाफ नहीं होगा सिंध में धरने होंगे तुम्हारे जुल्म के खिलाफ, तुम्हारी बर्बरियत के खिलाफ। तमाम गैरतमंद भावरन खे जेके शरीक थिया हो उन्हनि खे जस हुजे जो तव्हां हक़ सिंध सिंधियत ऐं पंहिंजे भाउरनि लाइ प्रकाश लाइ रोडनि ते आयो। तव्हांखे जस हुजे, मां तव्हांखे सलाम थो पेश कयां। महिरबानी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां अॼु जो अहम चूंड कालम। अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून तहरीर कयो आहे पुनल सारियो। मज़मून जो उनवान आहे महकूमन जी डायरी। पुनल सारियो पंहिंजे मज़मून में लिखे थो त जदोजहद ऐं सूफ़ी अज़म ज़रिए समाज में नओं सिज उभारण लाइ नंढे खंड में सूफ़ी ऐं सेक्युलर कल्चर जूं इंतिहाई गहरियूं पहाड़ूं असांखे मिलनि थियूं। इंसानी तारीख़ खां पोइ जीअं ई मज़हबी तारीख़ ते नज़र विझिजे थी त मालूम थिए थो त हिते मुख़्तलिफ़ मज़हबनि, अक़ीदनि, ख़्यालनि, सोचनि, नज़रियनि ऐं तौर तरीक़नि में तमामु वॾो तज़ाद ऐं टकराव ॾिसण में अचे थो। न फ़क़ति उहो पर वॾियुनि जंगियुनि, फ़सादनि, वेढ़नि, मज़ाहमतुनि ऐं तबाहियुनि जो समूरो मंज़र पिणु हिन ई दौर में मिले थो। उन दौर में ई असीं ॾिसूं था त ख़ासि तौर ते एशिया नवनि ख़्यालनि ऐं नवनि नज़रियनि खे जनमु ॾींदड़ खंड जे तौर ते साम्हूं आयो आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त उन जे बावजूदि असांखे नंढे खंड अंदरि बेपनाह मज़हबी जुनूनियत ऐं तज़ाद जे वाज़ह ऐं चिटी शिकिल पिणु मिले थी। तारीख़ जी लगातार डिघी वेड़, खूनरेज़ी, रतोछाण उन हद ताईं वधी वई आहे जो उहे अबहम ॿार जेके पंहिंजे माउरनि जे सीने जा सेपारा हुआ, उन्हनि जा बाता ॿोल घर बातियुनि लाइ हीअं के राहत ऐं सुकून बख़्शींदड़ हुआ, इहे बि महफ़ूज़ न रहिया। जुनूनियत जे सदियुनि जी तारीख़ ॿुधाए थी त कॾहिं मदरसनि ऐं कुतुबखाननि खे उन्हनि बालकनि जे रड़ियुनि, कूकनि ऐं दाहुनि समेत दफ़न करण खां अॻु बाहि ॾेई साड़े जहालत जे कारीगर नांग खे फण कढी फूकूं हणण जो मौक़ो ॾिनो वियो त कॾहिं वरी पिशावर, सवात, शिकारपुर, जेकबाबाद ऐं ॿियनि हंधनि ते अबहम ॿारनि जे लाशनि खे बारूद जी ताक़त सां उॾायो वियो, जंहिं सबबि उन्हनि मासूम गुलाब जे गुलड़नि जे उज़वनि मां वहंदड़ रत सां अॼु बि उन्हनि शहरनि जूं दीवारूं लाल थियल आहिनि। सॼी दुनिया खे ताराज कंदड़ तालिबान दुनिया ॾिठो त किथे पलची वॾा थिया, खेनि कंहिं पाले निपाए वॾो कयो, आख़िरकार ख़ुदकश बम्बार मुतारिफ़ कराया विया। बाद में फ़िरक़ेवारियत जनम वरितो, हिकिड़ा मुक़दस ऐं ॿिया वरी ग़ैर मुक़दस, हिकिड़ा आला ऐं उत्तम ऐं ॿिया हक़ीर, मतिलबु त मज़हबी फ़िरक़ेवाराना फ़सादनि जे नाले में नंढे खंड समेत दुनिया जी तबाहीअ जा बेइंतहा मिसाल मौजूदु आहिनि। अॼु जॾहिं हुक्मराननि जे नज़र में हिकिड़ा सुठा ॿिया ख़राब तालिबान आहिनि, हिकिड़नि सां ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, ॿियनि सां का बि रिआयत न पई कई वञे, हिकिड़नि खे पख़्तूनख्वा में सूबाई सरकार फंड पई पहुचाए, ॿियनि खे खंबे गुम कयो पियो वञे। ऐं उन वक़्तु 5 साल पहिरियां हिकु आवाज़ गूंजियो, जंहिं आवाज़ जे इब्तिदा कंदड़ त मसीही मज़हब वाबस्ता सैमसन सलामत हो, पर उन आवाज़ सां मुल्क जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जो आवाज़ शामिल थी वियो। सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा तोड़े पंजाब जे लाहौर ऐं मुल्तान मां हिकु ई वक़्तु आवाज़ उभरियो त दहशतगर्दी मुर्दाबाद, तालिबानाइज़ेशन नामंज़ूर। उनखां पोइ लगातार रवादारी तहरीक जे नाले सां हिकु समाजी तहरीक शुरू थी वई, जंहिंमें का बि तफ़रीक़ न हुई। हर तरह जी तफ़रीक़ खां आजी हिकु अहिड़ी धुर साम्हूं आई, जंहिंमें सिंध मां जामी चांडियो, कृष्णा कोहली, दीदार मीराणी, आगा सईद, हफ़ीज़ कुंभर, अलामा मसूद, राजा आसनाणी, मुस्तफ़ा मीराणी, महेश कुमार, सत्तार ज़ंगेजो, अख़्तर दरगाही, वीरजी कोहली ऐं ॿिया साथ ॾेई रहिया हुआ।
त साॻी वक़्तु मुल्तान, क़सूर, सरगोधा, लाहौर, इस्लामाबाद, रावलपिंडीअ जा दोस्त बि साथ में हुआ त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जा बि अहल दानिश बाशऊर माण्हू बि हिन तहरीक जो हिसो बणजंदा विया। हिंदू, सिख, मसीही, मुस्लमान, शिया, सुन्नी मतिलब त सभु उहे माण्हू जिन जो तालुक़ भले कहिड़े बि मसलिक ऐं मज़हब सां हुजे, पर उहे हर तरह जे खूनख्वार जे ख़िलाफ़ हुआ, ॾाढाई ऐं बरबरीयत जा मुख़ालिफ़ हुआ। उहे हिन तहरीक जो हिसो थींदा विया। नतीजे में अॼु केतिरनि ई ज़िलनि जा माण्हू रवादारी तहरीक जो हिसो बणिजी चुका आहिनि। उन में को बि शक नाहे त इब्तिदा खां न रुगो तबक़ाती तफ़रीक़ पर तशद्दुद, तअसुब ऐं इंतिहा पसंदी हिन मुल्क जी सुञाणप रही आहे, जंहिं करे समाज बे इंतिहा बिगाड़ जो शिकार थी चुको आहे। समाज अंदरि थींदड़ भञ डाह ज़िंदगीअ जे मिड़नी शोबनि खे वॾी हद ताईं मुतासिर कयो आहे। हितां जो हर शहरी ख़ौफ़ ऐं दहशत वरतल आहे। नफ़रत जे उन अमल समाज में इंतिहा पसंदी ऐं दहशत गर्दीअ खे हथी ॾिनी आहे। सिंध जेका सदियुनि खां सूफ़ियनि ऐं सनतनि जी धरती रही आहे, अॼु उते कलंदर जी मज़ार बि महफ़ूज़ न आहे। बाबा बुल्ले शाह ऐं दाता जी दरबार ते ख़ुदकश बमबारनि जो ज़हूर ॿुधाए थो त हिननि अॻियां कानून बेवस ऐं लाचार बणिजी चुको आहे। हिन सॼी सूरत हाल में अहिड़े समाज जी अॾावत जी ज़रूरत आहे जंहिंमें नफ़रत, तअसुब, दहशत, ख़ौफ़ ऐं वहशत जो नालो निशान न हुजे। उन लाइ ज़रूरी आहे त सभ खां पहिरीं प्यारे पाकिस्तान अंदरि हुकूमती सतह ते या रियासती इदारनि अंदरि मज़हबी मुदाख़लत न हुअणु घुरिजे। उन खां सवाइ सियासी पार्टियूं, सिविल सोसाइटी ऐं मीडिया समेत समूरा शहरी मज़हब, रंग, नसल ऐं जिन्स जे बिना कंहिं तफ़रीक़ जे अॻियां अचनि ऐं समाज जी तइमीर लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। हिते जे माण्हुनि जो मुस्तक़बिल दुनिया जे अवाम जी मज़हबी रवादारी ऐं अमुन जे क़याम सां जुड़ियल आहे। उन करे अमुन, भाईचारे ऐं बनी आदम जी तरक़ीअ लाइ असांखे जिदोजहद करण खां पहिरीं पंहिंजे अंदर खे उजारणो पवंदो। उहो सभु कुझु सूफ़ी अज़म में समायल आहे। शाह इनायत शहीद जे सॼी जिदोजहद, फ़िक्र ऐं फ़लसफ़ो उन जो वाज़े मिसाल आहे। हूअं बि जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त कंहिं बि क़ौम जो रूह उन जा आर्टिस्ट, मुफ़क्कर ऐं ॾाह माण्हू हूंदा आहिनि। हुनरमंद, पीर, फ़क़ीर, संत, साधु, औलिया किराम हूंदा आहिनि, पैगंबर हूंदा आहिनि। शयुनि खे जेकॾहिं गौर ऐं गहराईअ सां परोड़ींदासीं त उन्हनि में फ़र्क़ु फ़क़ति रुतबे ऐं पहुच जो हुजे थो, पर सभिनी जो पैगाम इंसानियत जी भलाईअ वारो हूंदो आहे। असां वटि मज़हबनि ऐं अक़ीदनि जी आड़ में जेके नयूं वज़ाहतूं ऐं तशरियूं साम्हूं अचनि थियूं, उन्हनि सबबि वधीक मसइला ऐं मुश्किलातूं वधण सबबि समाज में भञ डाह अणिटण थी पवे थी। हिन वक़्तु समाज जंहिं अबतर सूरत हाल जो शिकार आहे, उन लाइ उन शइ जी अशद ज़रूरत आहे त हिन समाज खे न सिर्फ़ रोशनीअ घुर्जे त जीअं इहो ॿाट ऊंधाई मां निकिरी रोशन सुबुह में दाख़िल थी सघे, पर हिन बिगाड़ जे पाताल ताईं पहुतल समाज खे हवा, पाणी ऐं ऑक्सीजन जी पिणु ज़रूरत आहे। रुगो वेझे माज़ीअ में थियल चंद वाक़ियनि जो मिसाल ॾींदासीं त दड़ो में थियल प्रकाश जो वाक़ियो, कासमाबाद में हिकु ॿारड़ीअ सां मुबैना गैंग रेप, लाड़काणे में फ़नकार समीना सिंधुअ खे गोलियूं हणी क़तल करणु, पनु वाक़िल में हिकु पोरियत मथां टरड़े वॾेरे तरफ़ां गाॾीअ चाढ़े छॾणु, बाबा बुले शाह जे क़सूर में थियल ज़ैनब वारो जीअ झोरींदड़ वाक़ियो ऐं ॿिया अनेक अहिड़ा वाक़िया आहिनि जेके माण्हुनि जा दिमाग़ ई चकराए था छॾीनि। हिते नौजवान गैर मुस्लिम छोकिरियुनि जी मज़हब मटाइण बि आम रवाजी अमल बणियल आहे। अहिड़े बीमार समाज खे हिकु भेरो वरी सेहतमंद बणाइण लाइ ज़रूरी आहे त असीं पंहिंजनि क़ौमी हीरनि, रहबरनि ऐं रहनुमाउनि जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खां रहनुमाई हासिल करे रवादारी तहरीक
उन्हनि रस्तो ॾेखारींदड़ सूफ़ियनि जी वाट वठी हलंदड़ हिकु समाजी तहरीक आहे जेका हाणे सिज जियां सभिनी लाइ रोशनीअ जो किरणो बणिजी चुकी आहे। सूफ़ी जीवन जे समूरनि साह वारनि शयुनि ऐं इंसाननि जी भलाई था चाहिनि। नफ़रत बजाए हिननि जा कुशाद सीना मुहबत लाइ हर वक़्तु हाज़िर आहिनि। इहे इंसान ज़ात लाइ मुकमल उत्साह जो सबबु आहिनि। मां सम्झां थो त असीं ज़वाल खां कमाल तरफ़ ॿधी इतिहाद ऐं के खां सवाइ नथा हली सघूं। अचो त अणमोई मुहबत, बेपनाह शफ़क़त ऐं ख़ूबसूरत हसासियत सां सभु पर्दा लाहे, पाबंदियूं हटाए, समाज सां फ़िक्री टकराव करे बि नफ़रत जी जाइ ते मुहबत ऐं भाईचारे खे मुस्तहकिम करियूं। अचो त इंसानी ज़मीर खे जाॻायूं, रोशन ज़मीर जी वाट जी चूंड करियूं। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असांखे समाजी अबतरी मां निकिरी जंहिं नए रस्ते जो राही थियणो आहे उहो सहब ऐं रवादारीअ जो रस्तो आहे। उहो ई नंढे खंड में ख़ासि तौर ऐं एशिया अंदरि आम तौर ते रूमीअ खां शाह लतीफ़ ताईं, शाह इनायत खां शम्स तबरेज़ ताईं, बाबा बुले शाह खां निज़ामुद्दीन औलिया ताईं, सचल सरमस्त ऐं बेदल बेकस खां बाबा फरीदुद्दीन ताईं जे ॾिनल पैगाम जी प्रचार आहे। रवादारी तहरीक हर वक़्तु हर फ़र्द खे हक़ ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि ॿुधाइण लाइ 5 सालनि खां कशाला करे रही आहे। असीं सम्झूं था त ज़मीर फ़क़ति हालतुनि जी पैदावार आहे। ज़मीर अंदरि जो आवाज़ आहे। असांखे अंदरि उजारणु घुर्जे। सच ऐं कूड़, सही ऐं ग़लति जी परख कजे त मौला जो दीदार ऐं मालिक जो दर्शन नसीब थींदो। ज़मीर जे आवाज़ खां जेको लवाईंदो उहो गुमराह थी वेंदो। सिंधू तहज़ीब जे माण्हुनि हमेशह दुनिया में तहज़ीबनि ऐं शरीयत जो सिज उभारियो आहे ऐं असीं संबारा जा वारिस आहियूं। मोहन जो दड़ो, महरगढ़ ऐं हड़ापा असांजी तहज़ीबी वरसे जा वाज़े ऐं चिटो मिसाल आहिनि। पर बदक़िस्मतीअ सां समाज जे तनज़ुली असांखे ग़ुलामीअ खां बदतरीन ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो आहे। रवादारी तहरीक उन बिगाड़ खे ख़तमु करे ख़ूबसूरत समाज जी अॾावत सूफ़ी अज़म वसीले करण जो हिकु इंतिहाई ॾुखियो ऐं कठिन कमु हथ में खयो आहे। हीअ तहरीक इंतिहा पसंदी ऐं तालिबानाइज़ेशन खे रद्द करे थी क़ौमी हक़नि जी लगातार थींदड़ लताड़ जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदी रही आहे। वॾे पैमाने ते थींदड़ गुमशुदगियुनि ते जिदोजहद कंदी रही आहे। 19 अप्रैल खां लाहौर, कसूर, सरगोदा, भावलपुर, मुल्तान, रोहड़ी, सखर, खैरपुर, दराजा शरीफ, मोरो, काज़ी अहमद हाला खां हैदराबाद पहुची काफ़िले सिटी गेट खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं सवे माण्हुनि मार्च करे हैदराबाद जे शहरनि ताईं अमुन ऐं प्यार जो पैगाम पहुचायो। मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम सिंध म्यूज़ियम में अॼु थींदड़ 25 सालियानी कॉन्फ्रेंस में सियासतदान, उलमा इकराम, आलिम, फाज़िल, अदीब ऐं दानिश्वर पंहिंजा वीचार वंडींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अव्हां जे समातुनि जे नज़र कयमि। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो हुयो पुनल सारियो। उनवान हुयो महकूमनि जी डायरी। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन